अच्छा, उन सां गॾोगॾु तव्हां जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त सिंध वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड जा चेयरमैन रही चुका आहियो, ठीकु आहे, यू आर द फॉर्मर चेयरमैन। जॾहिं असां कंजर्वेशन जी ॻाल्हि कयूं था ऐं पोइ वरी उते कुझु मुआशी इंट्रस्ट बि अची वञनि था, इकोनॉमिकल इंट्रस्ट, डू यू थिंक ही ॿई फैक्टर्स हिक ॿिए सां क्लैश कनि था? पहिरीं मां हिकिड़ो कॉन्सेप्ट क्लियर करणु चाहियां थो माण्हुनि जो शिकार जो। जीअं माण्हू वीडियोज़ वायरल करे छॾींदा आहिनि त हिन नायाब नस्ल जो पखी मारे छॾियो, हिन नायाब नस्ल जो परिंदो या जानवर मारे छॾियो। अक्सर करे सरदारनि भूतारनि ते वॾी तनक़ीद थींदी हा, आहे। असां ते बि थींदी आहे, पर असां शिकार कंदा आहियूं फॉर स्पोर्ट। शिकार हिकिड़ो पुराणो स्पोर्ट आहे, हज़ारनि सालनि खां हलंदो थो उनजो लीगल फ्रेमवर्क छा हुजे थो? उनजो सिंध काउंसिल फॉर कंजर्वेशन ऑफ वाइल्ड लाइफ आहे, SCCW। उन खां अॻु में सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑर्डिनेंस ऑफ 1972। अच्छा, उन्ही खां अलावा जेको आहे सो इहे कानून आहिनि, इंटैक्ट आहिनि, बैग लिमिट्स बि आहिनि त भई हिकु बंदूक हिकु आचर ते केतिरे तितर मारे सघे थी। उनजी इम्प्लीमेंटेशन कराइणी आहे, उहो थोरो ॾुखियो कमु आहे, पर इम्प्लीमेंटेशन उनजी थियणु खपे। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो हर्ड जेको हूंदो आहे आइबेक्स जो, माना सरहा जेके चवंदा आहियूं असां, या गॾु जेके उड़ियाल चवंदा आहियूं, जेके जबलनि में कीर्थ नेशनल पार्क में हेॾे, उन्हनि में जेके ट्रॉफीज़ जा लाइसेंसिस वेंदा आहिनि, या लाइसेंसिस जेका सिंध गवर्नमेंट इशू कंदी आहे या फेडरल गवर्नमेंट इशू कंदी आहे, उहो छो कंदी आहे त हुन में जेको ओवरग्रोन मेल आहे, ही नीड्स टू बी कल्ड। कलिंग हिकिड़ी साइंस आहे, कलिंग हिकिड़ी साइंस आहे, CULLING। ओके, यू हैव टू बेसिकली टू सेव, माना तव्हांखे हिकिड़ी नस्ल बचाइण लाइ तव्हांखे उन मां उहो पोढ़ो कढणो थो पए, ओके, जानवर, त तॾहिं उन जो नस्ल अॻिते वधंदो। यू अंडरस्टैंड? त इहो हिकिड़ो साइंस आहे जंहिंजे करे इहो ट्रॉफीज़ जूं परमिटूं निकिरनि थियूं, ऐं इहे असांखे ॿियनि माण्हुनि खे मुल्कनि मां माण्हू अचनि था ऐं उनखे वॾियूं जेके ट्रॉफीज़ आहिनि या जेके पोढ़ा उन में जानवर आहिनि जेके हाणे शायदि बीमार थी चुका आहिनि, हली नथा सघनि, ऐं तव्हांजी उन जिन्स में, उन ब्रीड में उनखे डिटेरिएशन ईंदी त उनखे कल कबो आहे। ऑलराइट। ऐं स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स इन ते आहे त इनखे स्पोर्ट्स करे हलाइजे, ऐं इन में हाणे प्राइवेट क्लब्स अची विया आहिनि, प्राइवेट रजिस्ट्रेशन आहिनि, प्राइवेट फार्म्स आहिनि जेके हाणे। बट डू यू थिंक त हिन बि इलीगली हंटिंग काफ़ी वॾे पैमाने जी ते हा, थिए थींदी आहे, पई, बिल्कुलु ऐं थींदी आहे। उहे घणे भाङे जेके बासर माण्हू हुजनि था उहे ई कनि। हाणे ॾिसो, Do you think so? ही हिकिड़ी हेडलाइन थी सघे थी, बासर माण्हू हरणनि जो शिकार कंदे, This is how it's पर हाणे supposed to पहिरीं त इहो पुछिजे त हू बासर केरु आहे? फ़िलहाल त ख़बर हलाए था छॾीनि, इशारो सिधो वॾेरे भूतान ॾे वञी। बस हा, इहो ई आहे। हर का शइ जेका आहे सो असांजी अखि में थी अची लॻे, अच्छा, ईअं न आहे। तव्हांखे मां इहो ताजुब थींदो त उहे माण्हू, असां वटि अहिड़ा बि माण्हू आहिनि कचे में जेके गोॾ ॿधंदा आहिनि, हा, उहे बि थर ताईं वञनि था शिकार करण लाइ। अच्छा, रुगो भोतार ऐं सरदार शिकार नथा कनि या वॾेरा, ओके, ओके, आम माण्हू जो बि गोॾ ॿधण शौक़ु वारा। आहे, आम माण्हुनि जो बि शौक़ु आहे। अच्छा, ठीकु।